असां जो केड़ो कम जो वा असां हितों जी गाल हुते बुधाईंदा वतों मां को दोला है जो वता वजंदो सरू जाने संदस साल मलूका जाने मुझो केड़ो कम जो मां वता हिन हुन के बुधाईंदो मुखे का पगार थी मिले बाबा जिते ब ठिकर हुंदा तो उते त ठहकंदा जरूर न किने मां कूड़ थो चवा मां सच थो चवा न माई मलूका है रिछ बाबा रिछ ओ सरू दिस आहे किए जण लकुण के लटो पातल इन जी माई मलूका या कमीज सदरी कई छो मां भला के छो बुधाईंदुस त बाबा माई मलूका छो सरू जी कमीज सदरी कई बाबा सजे राज के खबर है न त हे हले के पियो सिस्टम यो सरू जेको आ न इन जी घर में छिगल पादर जेतरी भी इज्जत कोने तोब 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 बाबा तोब खुद न कर खबर है अरे बाबा जेडो मुर्दो तेरी कबर गाली न पूछ हाँ पो मां हला दो सुभाण इंदुस तू पानी में नाही अज मां पानी में यार आया तडे त ये साह जी बेड़ी तरे पई खैर ता है छा थियो आ यार पांजी त आदत ही ना है जो हितां जी गाल बुधी वनी हुते बे के बुधाया वनी तोखे त पाण खबर है त असा एड़ा मानू ही ना बिल्कुल खुदा न मां अखिन डिठो गवाह आया अबे के चवा जो मलूका माई एड़ी सरुअ सा कई अथई जो चवण गाल इए त सफा जणो उठ पतण ते कुटियो न खैर थियो अबे के चवा त गाल न गाल जी पुठी छा बुधाए कुछ तो बुधा अरे बाबा यो सरू सजो डी गदा वांगे लोड़े लोड़े जने घर आई ब लेछड़ियो है न त इन जी माई आ सफा माड़ो सान जे अचे उखन ते खयस पो त सरू जा हु पे राजन बुधा खुदा न वडी बुधाए ही जो थी माई मलूका कंधे को वठसी त बाबा यो कंध को वठी कमीज सलवार ताई सदरी पोए नेठ छेनरो थियो या न अरे बाबा खुदा जी खलक अचे गड थी मानन के अची रोशो लगो माई मलूका जण 52 सूबा सरू वेचारो 4 सूबा मोह दे त दे किए ओह नो खुदा न आखिर किसो पूतो का थे अरे बाबा यो सरू पियो थी माई जे पेरन ते पयो यो गिड़गिड़ाए ए हु चे त नेठ गाल छाए माई चे बस माखे माना हाने तो को हिन हथ ते तलाक लिखी दे मां तो सा 1 मिनट भी नथी रही सका एडो जेड़ो गाल वनी तलाक ते पुती आखिर यो ममण मचियो छाते अरे बाबा यो खुड़ियार वकुल माई मलूका सरू के चे भाणे जे जी शादी मोट साओ वगो ता है पर उन ते मैचिंग जो मुके साओ सैंडल वठी न सही न मल ताई